गदा तारी वजह जोर सा तारी आई जे नालो नथो ॿुधाए और मदीने 200 रुपया इनाम नालो नथो ॿुधाए वरी मूं वटि आयो आहे त भला थोरो सुम्ही शौंकी रहियो पर जेसीं ताईं वीर साहब हुकुम कंदो तेसीं ताईं जंग जारी रखबो वरी जॾहिं ताड़ी वॼायो ताड़ी चए थो तव्हां सभई असांजा मोसन आहियो अॻवान आहियो दानी आहियो ॿेड़ जा मालिक आहियो पर मीर फारूक जी महिरबानी जे बकर छेड़ा कोई मच्छियूं मानियूं खीर वाले मीर साहब खुदा जो कसम जेके महिमानों ने खिदमतूं मलिक पहलवान खिदमतूं वाले न्याज पैर पर बीठो तारी वॼाए न्याज ख़ासि किनी लाइ वॼायो तारी अहिड़ा मनोज हूंदा आहिनि दाढ़ी ॾींदो आहे न ॿिया कोन कराईंदा आहिनि पर न्याज़ दाढ़ी ॾे उन खां वधीक ख़र्च करे वारे न्याज़ अञा थोरो वरी चए थो त सीधी मोटरसाइकिल ऐं फ़ैसिलो जल्द कबो वाह वाह वरी घुमारियो वरी काबू पंजाबी वरियो पंजाबी काबू कुझु न थींदो बाबू वरी बाबू खिलाड़ी रोई रहे मरी का मोटरसाइकिल हालांकि मुरीद हार तो पड़ी थी मुरीद रोजे धनी मुरीद पीर सही भागा रहे मुरीद अरे तारी वॼायो सिकंदर कपड़ी महिरबानी गोरे पूरे सिकंदर कपड़ी पंजाबी मरी रोई रहियो आखिर में गोरा सब मायूस थी मरी मायूस थी हिकिड़े आउट थियण ते आई ॿार ख़ुशी पियो मनाए ॿार खिले पियो अजय महिरबान वीर संध्यारो अञा वरी जोड़ जो कोमल मुक़ाबिलो करे वाह साईं जुल्फार गोरे सोन जा नोट साईं जे लाइ तारी वॼायो तारी ऐं असांजा हेॾा हाजी जी महिरबानियूं ऐं गुलामी जो मोर्ची